अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 2 जून 2 जून थर्सडे। टाइम थिया मंझंदि जा पूरा 12 ऐं मां इलाही देरि सां व्लॉग शुरू करे रही आहियां। सुबुह जो त सभिनी खां पहिरियों ज़हरा जे वञण खां पोइ वेही मां इहे वाइट पटियूं ऐं नंढड़ा इहे ब्लैक पीसिस जेके आहिनि ढेर सारा कटे रखिया, जेके मां तव्हांखे हिते ॾेखारियां। हे 1.5 इंच वेकरी पटी आहे ऐं हे 1.5 इंच स्क्वायर जेको आहे इहे ब्लैक पीसिस आहिनि। सो इहे कटियमि ऐं इहे सिबियमि। 3 लाइनूं मां हिन जूं, इहे 3 रोज़, हिकिड़ी, हीअ ॿी, हीअ टी कंढे ॾिठमि ऐं मां उन महिल पोइ बिल्कुलु बि सही फील न पई कयां। अलाए छो मां थोरो डाउन फील थी कयां हिन महिल ताईं अञा बि। त मां हिनखे छॾे ॾिनो। बसि मां हेतिरो ठाहियो त जीअं मां ॾिसी ख़ुशि थी सघां त हे ठहण खां पोइ, ॻंढण खां पोइ हिन जी शिकिल कीअं थी निकिरे। त इहो ठही वियो ऐं हाणे इन विच में मां किचन में जेको आहे रुॻो खीर काढ़े आयमि ऐं हाणे जेको आहे वेंदमि लंच ठाहिण जे लाइ। ऐं फ़िलहालु हिनखे नथी सिबां छो त मूंखे मज़ो बिल्कुलु नथो अचे। सिलाई इंजॉय थी कयां पर अलाए छो मां ॾाढो थकियलु, मतिलबु गर्मी थी लॻे, मूंखे इलाही लॻे थो। तंहिंजे करे हाणे किचन में हलंदमि। सो अची वियमि किचन में। मां चयो त गर्मी थी लॻे त किचन में थी वञा। सो वजह इहा आहे त हिते स्पंगुर जी दुही आहे जेका गर्मियुनि में अक्सर मां इस्तेमालु कंदी आहियां। चांहि जो मतिलबु ईअं जीअं न मूंखे एसिडिटी बि न आहे, कुझु न आहे, बसि मूंखे पूरे हिन सिस्टम में ॼण त गर्मी महसूसु थींदी आहे पेट में। त मां हे पीअंदी आहियां त मुंहिंजा माशाल्लाह हिन सां ॾाढो मूंखे सुठो फील थींदो आहे। ऐं मंझंदि जो मां पचाईंदमि भिंडियूं। सुबुह जो सुराण कटे रखी वई ऐं सुराण अरबियूं बि बॉइल करे वई त हे खटियूं अरबियूं ठाहींदमि गिदामड़ी वारियूं ऐं भिंडियूं जेके हिननि जी भाॼी ठाहींदमि, मुंहिंजी फेवरेट। सो इहो कमु करिणो आहे। थांव बि अञा ताईं अंदरि न कया आहिनि, उहे अंदरि कंदमि। थोरी देरि हिनखे भिॼाए रखंदमि, 5 मिंट बसि, वधि वधि मां भिॼाईंदी आहियां, घणो न। ऐं उनखां पोइ मां पी छॾींदी आहियां। सो हाणे मुंहिंजो हिते कंटिन्यू कमु थींदो। हिकु थी वियो आहे ऐं परे परे खां असांजा आवाज़ बि अचनि था ऐं माशाल्लाह मुंहिंजो मज़ेदार हे भिंडियुनि जो बोड़ तक़रीबन रेडी आहे। हे मां अरबियूं बि ठाहे छॾियूं। इहा बि रेसिपी आहे मुंहिंजे चैनल ते, खटा कचालू जे नाले सां। ठीकु आहे, हाणे पचाईंदमि मानियूं। उनखां पोइ मानी पचाए ऐं विझंदमि, नमाज़ पढ़ंदमि, पोइ अची मानी खाईंदमि। तेसिताईं सुराण जी बि अचण जो टाइम थी वेंदो। सो हाणे हफ़्ते मुंहिंजी तयारु आहे। थोरो ॿाहिरि कमु आहे, हलूं था अङण में। काफ़ी सारनि प्लांट्स खे पाणी जी ज़रूरत आहे पर मां सिर्फ़ु कुझु प्लांट्स जेके घणो सुकी विया आहिनि या जेके थोरा नाज़ुक मिज़ाज आहिनि, जिन खे थोरी एमरजेंसी आहे, उन्हनि खे बि पाणी ॾियां। पोइ ॿियनि खे वरी मां इंशाअल्लाह ॾेई छॾींदमि शाम जो। फ़िलहालु इन्हनि खे थी ॾियां जिन खे थोरी मूंखे ख़बर आहे त थोरी देरि खां पोइ मुरझाइजी वेंदा, उन्हनि खे। छो त गर्मी आहे इलाही, त हवा ऐं उस जे करे ड्राई बि जल्दी था थी वञनि। लंच ऐं नमाज़ ऐं वींझण ऐं इहे सभु कमु करण खां पोइ मां वांदी आहियां। ऐं अञा ताईं मुंहिंजी उहा कैफ़ियत जेका हुई, मां बिल्कुलु डाउन फील पई कयां, उहा सही न थी आहे। त हाणे मां बिल्कुलु छिटरी लस्सी ठाहींदमि, नमकीन। ठीकु आहे। ऐं वॾो मग इन लाइ खयों आहे त जीअं हे मुंहिंजो आराम सां विस्क जेको आहे हिन में घुमी सघे। सो हाणे मां इहा लस्सी ठाहींदमि ऐं उनखां पोइ लस्सी तयारु थी वई। ऐं हे विस्क जेको आहे मां हिनखे मांधाणी वांगुरु हलाईंदी आहियां मग में या ग्लास में। सो हीअ लस्सी पी बि गर्मीअ खे भॼाइबो ऐं उनखां पोइ कंहिंखे न सुञाणबो छो त मां लस्सी पी सुम्ही पवंदमि। ठीकु आहे। टाइम थियो 4:45 ऐं मां पखो न बंदि कयो आहे, इन करे शायदि तव्हांजो गोड़ ॿुधण में ईंदो हूंदो। ऐं बजाए निंड करण जी मां अची वई आहियां वापसि रिलीज़ सिबणु। सो बसि कुझु जेके पटियूं कटियल आहिनि घटि में घटि, उहे त थोरियूं घणियूं त सिबां। पोइ ॾिठो वेंदो त केतिरो थी कमु कयां, उहो तव्हां सां शेयर कंदमि मां इनशाअल्लाह। ऐं हिन पंहिंजो असर में मुंहिंजी थोरी शुगर बि डाउन हुई ऐं उहो मां उनजो कुझु इलाजु कयो ऐं मां इहा नमकीन लस्सी बि पीती त शायदि मुंहिंजो ब्लड प्रेशर बि कुझु घटि हुयो। त उहे सभु हाणे ठीकु थी विया आहिनि ऐं मां वापसि सिलाई मशीन ते। 3 पहिरीं जी अज़ान अची वई आहे काफ़ी देरि खां ऐं मां जेको आहे हे पहिरियों 3 लॻल हुयूं कतारूं ऐं 3 हिन में मां ॿियूं ऐड कयूं आहिनि। त हे सम्झो 1/3 जेका हे रिली जो सेंटर ठहियो आहे। सो हिन महिल हाणे हिनखे मां बंदि थी कयां ऐं
हाणे ॾाढो हिन जो जेको लुक मूंखे ॾाढो प्यारो थो लॻे ऐं मूंखे हिन जे ॻंढण जे लाइ इहो ई कॉम्बिनेशन वणे पियो, अछो ऐं कारो, छो त बाक़ी सॼा रंग हिन में विधल आहिनि। त तव्हां ॿुधाइजो त हीअ कीअं थी लॻे। सो हिनखे फ़िलहालु कयां थी बंदि, वेंदमि निमाज़ पढ़णु, उनखां पोइ वरी ॾिसंदमि त छा थी कयां। हिन महिल 7:15 थिया आहिनि ऐं मां हिकिड़ी पेंटिंग फ्रेम करे चुकी आहियां। हिन मां हिकिड़ो ऑर्डनरी फ़ोटो लॻल हो, इहो मां कढियो ऐं मां हिनखे पंहिंजी मर्ज़ीअ जो जेको आहे पिक्चर हिन में फ्रेम कई आहे। हीअ पेंटिंग मुंहिंजी भाइटीअ ईशल मूंखे ठाहे ॾिनी हुई। त ऐं तव्हांखे यादि हूंदो त हिन सां गॾु मां मैचिंग कुशन्स बि ठाहिया हुया, जंहिंमां हिकिड़ो ई सिबियल आहे, छो त उनजी मां वीडियो ठाही, ॿिया सिबियल न आहिनि। उहे जल्दी सिबंदमि हाणे इनशाला। ऐं अगरि थी सघियो त मां इन रिलीअ खे बि वेड़े सेड़े फ़िलहालु पासे कंदमि। ऐं छो त रिलियूं त सिबजंदियूं रहंदियूं, मुंहिंजो हिकिड़ो न खुटण वारो हिकिड़ो अनलिमिटेड सिलसिलो आहे, जेको इनशाला ज़िंदगी रही, सिहत रही त मुंहिंजो हलंदो रहंदो। ऐं बाक़ी हिकिड़ो फ्रेम मां वटि बचियो आहे, त वरी इन में बि टाइम सां गॾु जेका बि शइ मूंखे विझणी हूंदी, हिनखे बि गोल्डन हीअ पटी हुई जेका मां हिनजी कटे छॾी आहे, छो त इहा पटी अगरि हेसि ताईं पई अचे त हिन जो ड्रेस जेको आहे दरवेश जो ढकिजी पियो वञे। त मां इलाही ख़ुशि थी थियां ऐं हिनजी पिक्चर कढां थी हाणे हिकिड़ी ईशल ॾे मोकिलियां थी, त उहा ख़ुशि थींदी त फाइनली मां हिनखे फ्रेम करे वरितो आहे। ठीकु आहे। ऐं ॿियो किचन जो तव्हांखे हाल वाल ॾेखारियां। अॼु बि जेको आहे राति जी मानीअ जी मूं तां पाबंदी ख़तमु आहे। सुराण हिते कुझु पचाए थी, अलाए छा नालो ॿुधायो हुई, मां थोरी देरि पहिरियों पुछियोमांसि। हिन जी मैरिनेशन एॾी अनोखी ठाही अथई चिकन जी, जो मां हैरान थी वियमि। ऐं जेकी कल्ह तहरी हिन पचाई चिकन जी तहरी, अलाए छा हुयो, एतिरो त टेस्टी हुयो जो बसि मां तव्हांखे छा ॿुधायां। मिर्च ॾाढा हुयसि, बाक़ी वाह जो ज़ाइक़ो हुयसि, मां त माशाल्लाह पेट भरे खाधो। सो अॼु बि हिते मसाले ठहण जे लाइ बसर वसर रखिया अथई, हेॾां पाणी बॉइल कंदी, यानी अॼु बिरयानी थी पचे पकी पकी। कहिड़ी थी पचे बसि उहो हाणे सरप्राइज़ आहे। नालो त मूंखां उअं ई विसरी वेंदा आहिनि, त नालो खणण मुंहिंजे लाइ उअं बि पॉसिबल न आहे। सो उहो तव्हां हुन चैनल ते इनशाला ॾिसी सघंदव। ऐं ॾाढो ज़बरदस्तु माशाल्लाह ख़ुशबू सुठी थियूं अचनि। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त मां तव्हांखां अॼु हिते ई मोकिलाईंदमि हिन व्लॉग में, छो त अॻियां मूंखे कुझु न आहे करिणो। मां चाहींदमि थोरो रेस्ट कयां, मे बि मां सुराण जे कमरे में फ्रेम्स हणां। मां सेट करे रखिया आहिनि मुंहिंजे पलंग ते, त कहिड़ी मूंखे तरतीब सां हणणा आहिनि। सो ॾिसां थी त छा थी कयां पई, त जेकॾहिं अॼु हयमि बि त उहे तव्हां सां मां इनशाला सुभाणे शेयर कंदमि। ऐं मुंहिंजी हाणे पूरी कोशिशि हूंदी त हिन जो जेको सेट मां ठाहियां पई कुशन्स जो, हिन सां तस्वीर सां छा चवणु खपे, चवणु नथो अचे, हिन महिल लफ़्ज़ नथो अचे। ठीकु आहे। सो जल्दी खां जल्दी ठाहींदमि इनशाला। थोरी देरि में अज़ान ईंदी, निमाज़ जी तयारी कंदासीं। सुराणी हो कंदी पंहिंजो फाइनल खाधो ऐं मां हिते इंजॉय करे रही आहियां। ऐं हिकु ॿ ॿियूं बि नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके मूंखे फ्रेम करणियूं आहिनि, पर फ़िलहालु हे साम्हूं फ्रेम हिते निकितल पिया हुआ ऐं पिक्चर बि हीअ पेंटिंग बि मुंहिंजे साम्हूं ई किथे हुई, त मां जल्दी सां खणी अचे हिनखे सेट करे छॾियो। सो ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं थी लॻे। मोकिलायूं था, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजो खोड़ सारियूं दुआऊं, खोड़ सारो प्यार तव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं मुंहिंजी वीडियोज़ अगरि तव्हांखे वणनि थियूं त प्लीज़ शेयर कयो। ऐं जेके बि ॿाहिरियनि मुल्कनि में रहनि था पाकिस्तान खां अलावा, उहे बि तव्हां सिंधी फैमिलीज़ सां मुंहिंजा व्लॉग्स ऐं मुंहिंजी वीडियोज़ ज़रूरु शेयर कयो। ख़ुशि हुजो। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे लाइव सेशन में मिलंदासीं, छो त सुभाणे फ्राइडे आहे, त सुभाणे जो जेको आहे व्लॉग न ठहंदो ऐं 3 बजे पाकिस्तान टाइम जे मुताबिक़ लाइव सेशन में मुलाक़ात थींदी इनशाला। तेसिताईं अल्लाह वाही।